ॿ मेन कॉन्सेप्ट आहिनि जिन्हनि खे थोरो सम्झंदासीं। बिज़नेस जी दुनिया में ॿ मेन शयूं आहिनि। हिकिड़ी हिकिड़ी हूंदी आहे लीड, ॿियो हूंदो आहे कस्टमर। लीड खे पाण खे सम्झी सघूं था त तव्हां जेको शॉप आहे या को बिज़नेस आहे, को माण्हू अचे थो तव्हां खां तव्हांजी सर्विस या जेका बि तव्हां शइ खपाए थो उनजी इंफॉर्मेशन वठे थो ऐं पे नथो करे, बसि हलियो थो वञे, त माना उहा तव्हांजे लाइ लीड आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हू तव्हांजी सर्विस या तव्हांजी बिज़नेस वठण में इंट्रस्टेड आहे, तॾहिं ई हुन तव्हां खां इहे शयूं पुछियूं आहिनि। पर उहो रियल कस्टमर न आहे। असल कस्टमर उहो आहे जेको बिज़नेस खे पैसा पे करे शइ वठे थो। जेके रियल वर्ल्ड में बिज़नेसिस आहिनि न, के हाई टिकट आइटम आहिनि। हाणे हिते तव्हांखे सम्झणो पवंदो हाई टिकट आइटम छा आहे, लो टिकट आइटम छा आहे। को बि नंढी शइ अगरि तव्हां बर्गर वठंदव न कंहिं दुकानदार या को बि कस्टमर वठंदो, त उहो एॾो कोन सोचंदो बजाए कंहिं इलाइक़े में घर थो वठे, रियल एस्टेट में इन्वेस्ट थो करे। ऑब्वियसली, छो जो रियल एस्टेट में अगरि रियल एस्टेट में केरु बाए थो करे घर, त इहा हिकिड़ी वॾी इन्वेस्टमेंट आहे। ऐं बिज़नेस जेको उनखे सेल कंदो उनजे लाइ वॾी इनकम आहे। प्लस जेको हिकिड़ी रेडी खां को बर्गर वठे थो, उन जे लाइ कस्टमर जे लाइ इहा नंढी हिकिड़ी परचेज आहे, त उनजे बारे में घणी नंबर वन इंफॉर्मेशन कोन वठंदो। ॿी ॻाल्हि इहा, अगरि उहा ख़राबु निकिरी आई त उहो मसइलो कोन्हे हुनजे लाइ एॾो वॾो। पर जेकॾहिं हू हाई टिकट आइटम में का शइ अहिड़ी ख़रीद करे थो जंहिंमें हुनखे मसइलो अची सघे थो, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुनखे उहो पैसा ख़र्च करण जे लाइ हुनखे गाइडेंस खपे, जेको हू मुतमइन थी एतिरा पंहिंजा पैसा ख़र्च करे अहिड़ी वॾी प्रोडक्ट वठे। यानी अगरि को घर थो वठणु चाहे, त हाणे मेनली हाई टिकट आइटम जो मसइलो इहो हूंदो आहे त हिकिड़ो उन्हनि उहे लीड्स ईंदियूं आहिनि जेके ख़ाली उन प्रोडक्ट जे बारे में पुछंदा रहंदा आहिनि। घर केतिरे जो आहे, प्लॉट केतिरे जो आहे, इहे बेसिक सवाल हर कोई पुछंदो आहे, त उहे उन जे लीड आहिनि। पर रियल कस्टमर केरु आहे, जंहिं ॾे ऑलरेडी हथ में पैसो आहे ऐं उहो रेडी टू बाए, बसि बाए करण लाइ रेडी आहे। हुनखे सिर्फ़ु रियल गाइडेंस खपे ऐं रियल माण्हू खपे जेको हुनखे उहा शइ प्रोवाइड करे, पोइ हुन खां शइ वठी छॾींदो।